बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे इत्तेहादनि सां मशवरे बाद बजट पेश करणु घुर्जे हा। उम्मीद त वज़ीर आज़म पंहिंजा वाइदा पूरा कंदो। कराची में शहीद बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जे जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्क में 15 खां 18 कलाक बिजली जी लोड शेडिंग थी रही आहे। अवाम जो वफ़ाक़ी इदारनि तां एतमाद खजी रहियो आहे। सिंध हुकूमत ग़रीबनि खे मुफ़्त सोलर ॾींदी। हुन चयो त पीपल्स पार्टी अवाम सां कयल वाइदा पूरा कंदी। संदसि चवणु हो त सिंध में अमन अमान जे ॾींहुं राति कमु थी रहियो आहे। हुन चयो त उमेद आहे त सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर थींदी। नाज़रीन, अहम ख़बर सां शेयर कंदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे इत्तेहादनि सां मशवरे बाद बजट पेश करणु घुर्जे हा। उम्मीद त वज़ीर आज़म पंहिंजा वाइदा पूरा कंदो। कराची में शहीद बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जे जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्क में 15 खां 18 कलाक बिजली जी लोड शेडिंग थी रही आहे। अवाम जो वफ़ाक़ी इदारनि तां एतमाद खजी रहियो आहे। सिंध हुकूमत ग़रीबनि खे मुफ़्त सोलर ॾींदी। हुन चयो त पीपल्स पार्टी अवाम सां कयल वाइदा पूरा कंदी। संदसि चवणु हो त सिंध में अमन अमान जे लाइ ॾींहुं राति कमु थी रहियो आहे। हुन चयो त उमेद आहे त सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर थींदी। अहम ख़बर सां शेयर कंदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे इत्तेहादनि सां मशवरे बाद बजट पेश करणु घुर्जे हा। उम्मीद त वज़ीर आज़म पंहिंजा वाइदा पूरा कंदो। कराची में शहीद बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जे जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्क में 15 खां 18 कलाक बिजली जी लोड शेडिंग थी रही आहे। अवाम जो वफ़ाक़ी इदारनि तां एतमाद खजी रहियो आहे। सिंध हुकूमत ग़रीबनि खे मुफ़्त सोलर ॾींदी। हुन चयो त पीपल्स पार्टी अवाम सां कयल वाइदा पूरा कंदी। संदसि चवणु हो त सिंध में अमन अमान जे लाइ ॾींहुं राति कमु थी रहियो आहे। हुन चयो त उमेद आहे त सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर थींदी। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कंदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे इत्तेहादनि सां मशवरे बाद बजट पेश करणु घुर्जे हा। उम्मीद त वज़ीर आज़म पंहिंजा वाइदा पूरा कंदो। कराची में शहीद बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जे जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्क में 15 खां 18 कलाक बिजली जी लोड शेडिंग थी रही आहे। अवाम जो वफ़ाक़ी इदारनि तां एतमाद खजी रहियो आहे। सिंध हुकूमत ग़रीबनि खे मुफ़्त सोलर ॾींदी। हुन चयो त पीपल्स पार्टी अवाम सां कयल वाइदा पूरा कंदी। संदसि चवणु हो त सिंध में अमन अमान जे लाइ ॾींहुं राति कमु थी रहियो आहे। उमेद आहे त सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर थींदी। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे कराची में सिंध न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी साहब। जी फयाज़, अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। बिल्कुल फरार पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह के हवाले से रचियल जेका तकरीब हुई उनके ख़िताब कयो आहे। संदसि चवणु आहे त मूंखे ख़ुशी आहे त हू पंहिंजी मां मोहतरमा बेनज़ीर जी सालगिरह लियारी में न सिर्फ़ मल्हाए रहियो आहे बल्कि शहीद बेनज़ीर कराची में पैदा थी ऐं गाज वारा मोहतरमा बेनज़ीर जा लाडला हुआ। बिलावल जो चवणु हो शहीद बेनज़ीर पंहिंजे आख़िरी ॾींहंनि में आख़िरी ॾींहं न सिर्फ़ कराची में गुज़ारिया बल्कि मूं बि जेका मुंहिंजी जेका पैदाइश थी उहा बि लेडी डफरन अस्पताल में मुंहिंजो कराची सां न सिर्फ़ तमामु घणो तालुक़ु आहे बल्कि असांजूं कराची सां तमामु घणियूं यादूं आहिनि। चवणो त पाकिस्तान पीपल्स पार्टी असां आमरनि सां न सिर्फ़ मुक़ाबिलो कयो, हुन कराची जे माण्हुनि सां मिली करे न सिर्फ़ कुझु करण जी कोशिशि कई ऐं चाहियूं था त मुस्तक़बिल में बहितरी जा न सिर्फ़ रस्ता हासिल कयूं बल्कि हिन शहर जी बहितरी जे हवाले सां कमु कयूं। ऐं संदसि चवणु त असांखे बि जेका अवां जी उमेदुनि जे मूजिबि कमु करणो आहे संदसि करणो त असां वॾे वज़ीर खे गुज़ारिश कई आहे त हिते जी जेका आबादी वधंदी थी वई वञे ऐं वसीला जेके आहिनि उहे घटि थींदा पिया था वञनि। हिते जो पाणी जे जेको आहे उहो आबादी लिहाज़ सां न सिर्फ़ हिते घटि आहे, वॾे वज़ीर हिन हवाले सां न सिर्फ़ यकीन ॾियारे आहे त बजट में हब ॾियनि खां न सिर्फ़ पाणी जे हवाले सां इज़ाफ़ी बजट रखी जेको वाह थी रहिया आहियूं ऐं अहिड़ी तरह सां पूरे मुल्क में जेको बिजली जो बहरान जेको आहे हिकिड़ो वॾो मसइलो आहे ऐं बिजली जो बिल जेको मिले थो उहो अवाम करे नथो सघे। हिन हवाले सां जेके उमेदूं हुयूं वफ़ाक़ मां उन ते न सिर्फ़ पूरा वफ़ाक़ नफ़्ल आहे बल्कि हिन हवाले सां असांजी कोशिशूं आहिनि त अवाम खे सस्ती ऐं मुफ़्त बिजली जेका आहे उहा मुयसरु थियणु घुरिजे। हिन हवाले सां बिजली जा जेके वॾा मसइला आहिनि उन्हनि खे सोलर सिस्टम जे ज़रिए हल ऐं आसान करे सघिजे थो। तनसीब करणो त सिंध हुकूमत जेको अवाम जा मसइला आहिनि हल करण जे हवाले सां हर सूरत में
अॻुभरी आहे ऐं असांजी कोशिशि हूंदी त अवाम जा मसइला गॾिजी करे न सिर्फ़ु हल कयूं बल्कि असां सभिनी खे गॾिजी करे मैशत खे बहितर करणो आहे। संदसि चवणो हो त मुंहिंजो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे मथां न सिर्फ़ु मुकमल एतमाद आहे बल्कि हू जेके वाइदा करे थो मूंखे यकीन आहे त न सिर्फ़ु पूरा कंदो बल्कि मुल्क में जमहूरियत जे हवाले सां जेका जदोजहद आहे उहा जारी रहंदी। जिते माशी बहरान आहे उते सियासत में वॾो बहरान आहे। संदसि चवणो त इस्लामाबाद वञी था त सियासतदान हिक ॿिए सां हथ मिलाइण जे लाइ तयारु न आहिनि। असांजे पूरे महाशय में जेका नफ़रत थी वई आहे सियासत फैलाई वई आहे उनखे जमहूरी अंदाज़ में गॾिजी करे न सिर्फ़ु सियासत खे अॻिते वधायो वेंदो बल्कि असां उन जेका नफ़रत वारो जेको माहौल आहे उनजे ख़ात्मे में अॻिते कंदासीं। संदसि चवणो त असां सियासत में जेका जाननि जी जेका क़ुर्बानी ॾिनी आहे असांखे यकीन आहे त पार्लियामेंट्री माशी बहरान जेको ख़तमु करे सघे थी। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हमेशह जमहूरियत जे लाइ जदोजहद कई आहे। असां सम्झूं था त बेनज़ीर भुट्टो खां पोइ जमहूरियत खे अॻिते वधाइणो आहे त इहो कमु असांखे करिणो आहे ऐं असां अॻिते वधाईंदासीं। संदसि इहो चवणो त उहे माण्हू ॾिसनि जेके जमहूरियत जे हवाले सां जदोजहद खे अॼु जारी रखंदा पिया थियनि ऐं असां जदोजहद में आख़िरी जेको साथ ताईं न सिर्फ़ु इहो पंहिंजी ज़िंदगी जो हिसो शामिलु कंदासीं बल्कि असां जमहूरियत जे हवाले सां पंहिंजो जेको किरदारु आहे उनखे भरपूर नमूने सां अदा कंदासीं। तकरीब खे पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध सदर निसार खोड़ो सां गॾु वॾे वॾे सैयद मुराद अली शाह अहिड़ी तरह सां कराची जे महर मुर्तज़ा वहाब डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद उहे बि त मौजूदु हुया आहिनि। ख़िताब कयो अहिड़ी तरह सां सूबाई असेंबली जे मेंबर यूसुफ बलोच बि ख़िताब कयो। अहिड़ी तरह सां नबील गबोर ऐं ॿियनि अॻवाननि पिणु ख़िताब कयो। ठीक है फयाज कुरैशी ने वाले सां तफ़सील ॼाणण जे लाइ वॾी महिरबानी अवां जी।